अस्सलाम वालेकुम अमर ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोराई ख़बर शामिल कंदासीं। खेंजू मत खेंजू भरिसां ॻोठ मीहो महर जा रवासी गरीब पोहरत पीर बख्शर ऐं पुट राहिब अलीशर एक्सीडेंट थियण करे लाचारी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। खेंजू जे इलाइक़े ॻोठ मीहो महर जो रवासी पीर बख्शर ऐं पुट राहिब अलीशर कुझु महीना अॻु मोटरसाइकिल खां एक्सीडेंट थियण करे खेसि टंगूं भॼी पयूं आहिनि। लाचारी सबबि बिस्तरे ते पयल आहिनि। ॿार बुखूं काटण ते मजबूर आहिनि। अदा साईं असांजी खुदा कारण जेतिरी थी सघे मदद कयो। असां पीउ पुट ॿई जॾा ॿिन्ही जूं जॻह एक्सीडेंट में कुदरती भॼी पियूं आहिनि। कम हे नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा वेठा आहिनि जा केरु ॾिए असांखे, केरु खवारे केरु पीआरे। ख़ुदा जे आसरे ऐं गवर्नमेंट या उहा ॿाहिरनि जे आसरे वेठा आहियूं। जा असां वटि दवा जो पैसो कोन्हे। मां पाण शुगर जो मरीज़ आहे। पुट हो मुंहिंजे बिस्तरे ते पियो आहे। जो असां करे छा सघूं, असांजो कोई वस कोन्हे। असां ॾींहं न शुमड़ा आहिनि उहा ॾिसंदा पिया नंढड़ा आहिनि जेके अञा खाई पी कोन था सघनि। इहे ई आहे न असां वटि मिल्कियत जेका आहे घर में उहा ॾिसंदा पियो त असांजे घर में कुझु बि कोन्हे, को बिस्तरो कोन्हे जो असां मथो खणी पियो। असांजी इहा पोज़ीशन आहे। असांखे ॾिए केरु। असां वेठा आहियूं जा हींअर मींहं महर जे पाड़े में वेठा आहियूं जा मदद करण वारो को कोन्हे जो पुॼे कंहिं कुझु त थी सघे मदद थी सघे त करे को सौदो करण जो जेको आहे हक़ीक़त मां ॾिठी बाबा हक़ीक़त कई ठीकु आहे। ऐं धंधे करण वारो उहो बि जेको आहे क़रीब हाणे केरु छाजी पिया मज़ूरी करे ॾिना ॿई जॻह चटजी वियो। बाबे जे अॻे शुगर जो मरीज़ बचा निकिरे अलाह जे सहारे वेठा हुजा। ॿियो हक़ीक़त जेका आहे तव्हां सभु शइ ॾिसो था ऐं ॿियो त असां वटि त का शइ कोन्हे। उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां महिनत मज़दूरी करे घर जो गुज़र सफ़र कंदा हुआसीं। हाणे लाचारी सबबि बिस्तरे ते पयल आहियूं। घर में को कमाइण वारो बि न आहे। असांजा मासूम ॿार बुखूं काटण ते मजबूर आहिनि। उन्हनि वधीक चयो त असीं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह तोड़े सरंदी वारनि खां अपील करियूं था त असांजी मदद कई वञे त असांजे घर जी चुल्ह ॿरी सघे। ख़बर शामिल कंदासीं सिजावल मां SSP सिजावल मैडम सोहाई अज़ीज़ टालपुर जी हिदायतुनि ते मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई जो सिलसिलो तेज़ीअ सां जारी। CIA इंचार्ज मुश्ताक अहमद ब्राह्मणी जी हिकु वॾी ज़बरदस्त कार्रवाई जवाबदार इमाम बख्श बिरोही मेहरान कार जे ज़रिए हैदराबाद खां चूअड़ जमाली सप्लाई करण लाइ अची रहियो त CIA इंचार्ज मुश्ताक ब्राह्मणी चूअड़ जमाली रोड ते गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार वटां 14 खुटा कतर सुपारी 1000 पुड़ियूं इंडियन सुपारी सफ़ीना समेत मेहरान कार पंहिंजी तहवील में वठी जवाबदार इमाम बख्श बिरोही ते 550 CR तहत केस दाख़िल कयो वियो आहे। शामिल कंदासीं खानपुर मद खानपुर महर शहर में छिते कुते 12 शहरनि खे ॾाड़े विधो। समूरनि ज़ख़्मियुनि खे खानपुर महर जे तालका अस्पताल शेख हमदान बिन मोहम्मद आंदो वियो जिते ज़ख़्मियुनि जो इलाज करे खेनि वैक्सीन कई वई। छिते कुते जे ॾाड़ण सबबि ज़ख़्मियुनि थियण में मसमात असरोदी आकिब गबोल फ़कीर मोहम्मद अबरेश कुमार ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे शेख हमदान बिन मोहम्मद तालका अस्पताल आंदो वियो। उन सिलसिले में तालका अस्पताल शेख हमदान बिन मोहम्मद जे GMC डॉक्टर फयाज़ राजपूत राब्तो करण ते ॿुधायो त अस्पताल में वैक्सीन मौजूद आहे। छिते कुते जे ॾाड़ण सबबि ज़ख़्मी थियण खे अस्पताल में इलाज ऐं वैक्सीन करण बाद घर ॾांहुं रवानो कयो वियो आहे। होॾां खानपुर महर जे शहरनि पारां शहर में कुता मार मुहिम हलाइण जो मुतालबो कंदे चयो आहे त शहर में रोलो कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। इंतज़ामिया खे फौरी तौर शहर तोड़े भर पासे जे इलाइक़नि में कुता मार मुहिम शुरू करे शहरनि खे छितनि कुतनि जे आज़ार खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।